बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली मुहम्मदु व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन। मोहतरम सामीन सलाम अलैकुम। जी जलबोली सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। असां 82 नंबर लक़ब ते पहुतासीं त हर आमदो रफ़्त जे मौक़े ते उन जे राज़नि जा अमीन, पैगम्बर जे राज़नि जा अमीन अली इब्न अबी तालिब आहिनि ऐं पैगम्बर जे दुश्मन ऐं उन जे दुश्मननि जे नख़ूत ऐं नकनि खे ख़ाक में मिटीअ सां मिलाइण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। औलाद रसूल जो बाबो अली इब्न अबी तालिब आहे। छो ख़ुदि नस आयत मौजूदु आहे त जॾहिं मोबाइल जे ॾींहुं पैगम्बर फरमायो अबनाना व अबनाकुम, त पैगम्बर जे पुटनि जी जाइ ते हसनैन खे वठी इहो साबित कयूं त हसन ऐं हुसैन ॿई मुंहिंजा फ़र्ज़ंद आहिनि। उन हसन ऐं हुसैन औलाद रसूल आहिनि। उन्हनि जो बाबो बि अली इब्न अबी तालिब आहे। मुरुवत जे दायरे जो मरकज़ी नुक़्तो बि अली इब्न अबी तालिब आहे। जो जेका मुरुवत आहे, जेका नियाज़मंदी पैगम्बर जे साम्हूं अली इब्न अबी तालिब जी रही आहे ऐं उहो मरकज़ी नुक़्तो अली इब्न अबी तालिब आहे। पीउ ऐं पुटु हुजण जे रिश्ते जो माए इफ़्तिख़ार अली इब्न अबी तालिब आहिनि। चाहे पीउ जे लिहाज़ खां ॾिसो या पुट जे लिहाज़ खां, पुटु थियण जे लिहाज़ खां अबू तालिब जो फ़र्ज़ंद थी रहिया ऐं पीउ जे लिहाज़ खां अली उलूम नुबुव्वत ऐं रिसालत जा वारिस अली इब्न अबी तालिब आहिनि। पैगम्बर जे उलूम नुबुव्वत यानी पैगम्बर जे इल्म ऐं उन जी रिसालत जा वारिस अली इब्न अबी तालिब। ख़ुदा जी सौंपियल तलवार जा मालिक अली इब्न अबी तालिब आहिनि। काइनात जे लाइ सखावत जी जाइ उमेद अली इब्न अबी तालिब। पेशे शुजात जा शीर अली इब्न अबी तालिब। सहाबा में काज़िल कुज़ात अली इब्न अबी तालिब आहिनि। ख़ुदि पैगम्बर फरमायो त बहितरीन काज़ी, बहितरीन फ़ैसिला करण वारो अली इब्न अबी तालिब आहे। रूए ज़मीन ते आसमान हेठि विढ़ण वारी जंगल में सभ खां रहण वारनि में सभ खां वॾा आलिम अली इब्न अबी तालिब आहे। तारीख़ तरीन रातिनि जी तारीख़ुनि में मुनाजात दुआउनि सां उन्स प्यार रखण वारा अली इब्न अबी तालिब आहे। पंहिंजी ज़िरह खे पाण टांकण वारा ऐं उनखे सिलाई करण वारा। जॾहिं त दुनिया पंहिंजे जलवनि सां ॾिसी कुझु महसूसु करे रही हूंदी हुई, लेकिन अली जी उहा ज़ात आहे जो पंहिंजी ज़िरह खे पाण टाकींदा हुआ ऐं ॿिए खे ज़हमत में न विधाऊं। उहो अली इब्न अबी तालिब आहे। उहा अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे। इंशाअल्लाह इहे 95 लक़ब तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं ऐं जेके वली तहारत सभिनी जा मालिक, लेकिन पंहिंजी ज़िरह खे पाण था टाकीनि। इन खां वधीक दुनिया खे केरु सबक़ु सेखारे सघे थो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।